मुड़ा तनो की आंदिया मुड़ा तनो की आंदिया थी तंद बड़े तलवारों सा था तुझा भारी बुर्जलुडन था तुझा भारी बुर्जलुडन तू हीनो हथियारन सा तू हीनो हथियारन सा स्टेज ते वेठल मुझी मान वारी मरकज़ी क़यादत असां जो सिंध जो डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र मोहतरम अमजद कीरियो मुझे दिले बाड़ी या दोस्त जैसा बशीर खान जो चीफ ऑर्गेनाइज़र दरिया खान पावर असां जसाफ जो सदर मोहतरम फिदा हुसैन पावर सिंध शागिर्द सभा जो सदर मोहतरम मोनिस हयाज ऐं असांजा मोज़िज़ मेहमान साईं जूनियर जानन चंद ऐं मुंहिंजो महबूब भगवान ऐं मुंहिंजो मोहसिन मोहतरम सईद चांडियो ऐं साम्हूं पिंडाल में वेठल महिमानों ऐं साईं जीएम साहिब जी फिक्र जा पांधियारो ऐं हिन बाग़ी पैदा कंदड़ इदारे जा सरफरोश शागिर्दो जीए सिंधु देश जे मुफ़क्किर आज़म रहबर सिंधु देश मोहतरम साईं जीएम साहिब शागिर्द साथियो हिन वक्त समूरी सिंध जेका बोर्ड वारी सूरत हाल मां गुज़री मुकमल तौर ते तबाह थी चुकी आहे हज़ारे सिंधी माण्हुनि जा घर ड्रही पट थी चुका आहिनि लखे सिंधी माण्हू जेके रोडनि ऐं रस्तनि ते गरपदर आहिनि ऐं हज़ारे सिंधी माण्हू जेके बेरोज़गारी बुख ऐं बदहाली खां डिप्रेशन ऐं फ्रस्ट्रेशन जो मरीज़ थी चुका आहिनि ऐं इन खां अॻु कोरोना जे दौर में माण्हू पंहिंजूं नौकरियूं विञाए मुआशी बहरान जे करे ख़ुदकुशी करण ते मजबूर थी चुका आहिनि केतिरा ई माण्हू बुख ऐं बदहाली जे करे पंहिंजूं जानियूं ज़ाया करे रहिया आहिनि पर इन रियासत के सिंधी माण्हुनि जी ज़िंदगी कतन बि प्यारी कोन्हे का इन रियासत के प्यारी आहे त सिंध जी ज़मीन प्यारी आहे इन रियासत के जेके शइ जी घुर्ज आहे त उहे सिंध जा वसाइल आहिनि ही रियासत सिंध जो पाणी तो सुकाए सघे थी ही रियासत सिंध जे थरकोल ते कब्ज़ो त करे सघे थी ही रियासत सिंध जे समुंड ते कब्ज़ो त करे सघे थी पर ही रियासत सिंध जे माण्हुनि जे लाइ उन्हनि जे जीदान जे लाइ को भलाई जो कमु नथी करे सघे दोस्तों इन्हनि सभिनी मसइलनि खे ॾिसंदे जेको आहे सो मुंहिंजे ज़हन में उस्ताद बुखारी जो ही शेर थो अचे त अॻियां मुसीबत पुठियां मुसीबत खॿे मुसीबत सॼे मुसीबत सभिनि मुसीबतुनि मंझां जो निकितो उहो असां मां दोस्तों एक तरफ सिंधी कौम हिननि सभिनी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे ऐं ॿिए तरफ़ हिन मुल्क जी मीडिया ऐं रियासत खे नए चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मुक़ररी जी परेशानी आहे मां तव्हां सिंध जे शऊर खां इहो पुछण थो चाहियां त छा ही जेको नओं चीफ ऑफ आर्मी स्टाफ अचे थो या आयो आहे उहो छा सिंधी क़ौम जे 7 करोड़ माण्हुनि जे लाइ नौकरियूं खणी ईंदो छा इहो जेको नओं चीफ ऑफ आर्मी स्टाफ आयो आहे इहो सिंधी माण्हुनि जी क़ौमी तशख़्ख़ुस खे बहाल करण जी ॻाल्हि कंदो छा इहो जेको नओं चीफ ऑफ आर्मी स्टाफ आयो आहे उहो इन ॻाल्हि जे हक़ में हूंदो त हिन खिते जूं जेके मज़लूम क़ौमूं आहिनि उन्हनि जो क़ौमी वेदानत बहाल थी सघे कतन बि न मां सम्झां थो त जेके माण्हू खे लॻे थो त अगरि ईअं थी थो सघे थो अंदरनि जी नगरीअ में रहे थो दोस्तो इन सॼे सूरत हाल खे ॾिसंदे अॼु जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन तव्हां वटि सिंध जो पैगाम खणी आई आहे सिंध जो पैगाम मतलब सैयद जो पैगाम सैयद को पीर मुर्शिद या बुजुर्ग न पर जदीद कौम परस्ती ओ बानी असा जो रहबर सिंधी कौम जो अजीम रहबर मुफक्किर आज़म रहबर सिंध मोहतरम साईं जीएम साहिब जो पैगाम खणी तव्हां वटि पहुता आहियो दोस्तों जंहिंजो पैगाम इहो आहे त तरक़ी बनी आदम
अमन आलम इताअत इंसानी तरक्की बनी आदम जो नृत्य ते ॻाल्हायूं आरएसएस साहब जा जेके हीला खे यादि था अचनि त असां सिंध जे खमीर मां अहिड़ो माण्हू तयारु करणु था चाहियूं या सिंध जी मिटीअ मां अहिड़ो माण्हू तयारु करणु था चाहियूं जंहिंजी दिलि मिटाई जे तंबूरे ते वॼे ऐं जंहिंजो दिमाग़ आइंस्टाइन वांगुरु कमु करे जंहिंजो दिमाग़ अता मोहम्मद बम्बरे वांगुरु कमु करे जंहिंजो दिमाग़ असांजे रहबर मोहतरम साईं जीअं सैद वांगुरु कमु करे छो त उहो माण्हू जॾहिं दुनिया के अंदर दुनिया जे मज़लूम क़ौमुनि लाइ जेके दुनिया जा मज़लूम क़ौमुनि जा जेके माण्हू आहिनि उन माण्हुनि जी दिलि में उन्हनि जे अहसास हुजणु घुरिजे ऐं उनजो दिमाग़ जेको कमु करे उहो उन्हनि माण्हुनि जी भलाई ऐं ख़ुशहाली लाइ कमु करे दोस्तो अमन आलम जे नुक़्ते ते ॻाल्हाईंदासीं त शेख अयाज़ जा जेके लफ़्ज़ आहिनि त जंहिं वक़्तु असांजूं हदूं कश्मीर खां वठी कराची ताईं हुयूं उन वक़्तु बि असां कंहिं बि खिते ते या कंहिं बि क़ौम ते हला न कईसीं पर उन वक़्तु असां सॼी दुनिया में अमन जा कबूतर उॾारिया पर जंहिं वक़्तु असांजी धरतीअ ते यलगार थी घरनि जे तरफ़ां कॾहिं मज़हब इंतहा पसंदी सूरत में त कॾहिं अर्जुननि जे तरफ़ां त कॾहिं तुर्खाननि जे तरफ़ां त उन वक़्तु असां उन्हनि धारियुनि जूं मुठियूं मरोटे मकली जे कब्रिस्तान में दफ़न करे छॾियूं आहिनि असां राजादार जी सूरत में विढ़िया आहियूं असां सराई कुर्बान खावर जी सूरत में विढ़िया आहियूं असां शहीद कमांडर मुज़फ़र भुट्टो जी सूरत में विढ़िया आहियूं त असां शागिर्दनि जे विच में जीअं त जी फिक्री आबियारी कई आहे कॾहिं अफ़ज़ल जी रूप में त कॾहिं आसिफ़ जे रूप में त कॾहिं बाबर ऐं शकील जे रूप में दोस्तो टियों नुक़्तो जेको साईं जीअं त जो आहे इताअत इंसानी असां दुनिया जे अंदरि मज़लूम क़ौमुनि सां रवादारी ऐं भाईचारो क़ाइमु करणु चाहियूं था मज़लूम क़ौमुनि जो अहिड़ो इतिहादु ठाहिणु चाहियूं था जेका आलमी सतह ते जेको साम्राज मौजूदु आहे उन्हनि सां जंग जोड़े पर उन खां पहिरीं असां पंहिंजे खिते जे अंदरि जेके मज़लूम क़ौमूं आहिनि उन्हनि सां इतिहादु जोड़णु चाहियूं था बलोच हुजनि जेके बलोच आहिनि पश्तून आहिनि सराइकी आहिनि उन्हनि सां इतिहादु जोड़े हिन पंजाब साम्राज सां जंग जोटियूं तंहिंखां पोइ असां जॾहिं पंहिंजी धरती खे आज़ादु कराईंदासीं ऐं जॾहिं अक़वाम मुतहिदा में ॻाढ़ो कुआरी वारो इहो साम्हूं वारो जेको झंडो असांजी पिंडाल लॻल आहे इहो फड़काईंदासीं उन खां पोइ असां उते वेही मज़लूम क़ौम जी आज़ादी जी ॻाल्हि करे सघूं था जंहिं ते लतीफ़ सरकार जूं मां हीअ सीटूं चवणु चाहींदुसि त साईं सदाईं करीम मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सां आबाद पे मतिलबु बिटाई सरकार इहा ई ॻाल्हि करे थो त पहिरियां सिंध जी आज़ादी पहिरियां सिंध जी ख़ुशहाली पहिरियां पंहिंजो वतन आज़ादु करायो उन खां पोइ आलमी सतह ते सॼे आलम जो ख़ैरु करो ऐं सॼे आलम जे मज़लूम क़ौम जे लाइ जदोजहद कयो दोस्तो इन्हनि सभिनी शयुनि खे यकीनी बणाइण लाइ असांखे जेका अवलीन जंहिं शइ खे अवलीन तरजीह ॾियणी आहे उहो इहो आहे त असां क़ौमी तहरीक में पंहिंजूं तंज़ीमूं जेके आहिनि उन्हनि खे मज़बूत कयूं छो त हिन वक़्तु रियासत असांखे ग़ुलामी जे अहिड़े दलदल में धके चुकी आहे जिथे असांजे भर पासे वारा जेके साम्राजी मुल्क आहिनि उहे बि इहा दावा था कनि त सिंध जो जेको हेतिरो हिसो आहे उहो असांजो आहे त दोस्तो असांखे पहिरियां पंहिंजी क़ौमी सियासत मज़बूत करणी पवंदी पहिरियां पंहिंजी जेका ग्राउंड जी सियासत आहे पंहिंजूं तंज़ीमूं आहिनि उहे मज़बूत करणियूं पवंदियूं जीअं असां हिते क़ौमी आज़ादी लाइ हिकु अहिड़ो तर्क बहाल करे सघूं जेको अहिड़ो तर्क बहाल करे सघूं जेको जो आलमी सतह ते इहो पैगाम पहुचाए त सिंध जे अंदरि जेका अवाम आहे या सिंधी क़ौम जेका आहे हाणे हिन मुल्क पाकिस्तान खां बेदार थी चुकी आहे जेका सिंधु देश जी आज़ादी घुरे थी जेका अक़वाम मुतहिदा में पंहिंजो नालो लिखाइण लाइ मुकमल तौर ते तयारु थी चुकी आहे दोस्तो
असा के जेके पंहिंजी सियासत मज़बूत करण लाइ पंहिंजूं जेके नर्सरियूं आहिनि उहे तालीमी इदारा आहिनि जिथां असां पंहिंजी सियासत मज़बूत करे सघूं था, हिकिड़ा सियासी ज़हन तयारु करे सघूं था। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त हिन मुल्क जे अंदरि तालीमी इदारनि में शागिर्द सियासत ते पाबंदी लॻाई वई आहे। अॼु तव्हां ऐं असां हिते घणे वक़्त खां पोइ हिन टोड़ी फाटक जी स्टेज ते मौजूदु आहियूं त उनमें शहीदनि जी कुर्बानी ऐं उन्हनि जे तसलसल ऐं उन्हनि जो उत्साह फूकियल आहे जो अॼु सिंध जो नौजवान ॻाढ़ो झंडो खणी सिंध यूनिवर्सिटी जे पधर में बीठल आहे। दोस्तो, पर हीअ इंतिज़ामिया हिन रियासत जे चवण ते सिंध यूनिवर्सिटी अंदरि सियासी बाइकाट करे रही आहे। इंतजामिया हिननि सियासी मेड़ाकनि खां एतिरो त कोसदा थी चुकी आहे जो हिन इंतजामिया प्रोग्राम खे ख़िलाफ़ करण लाइ या हिन प्रोग्राम खे ख़तमु करण लाइ पंहिंजी रस्ता रोक करण लाइ लाइटूं बंदि कराए थी छॾे, कॾहिं बैरियर हेठि कराए था वञनि, कॾहिं शागिर्दनि खे हॉस्टलुनि ते रेड करे उनखे उतां खबियो थो वञे ऐं कॾहिं शागिर्दनि ते एफआईआर कई थी वञनि। हिन इंतजामिया सकाफती ॾियार ते अण एलानियल पाबंदी लॻाए छॾी आहे जेका क़ाबिले मज़म्मत आहे। ऐं आख़िर में मां तव्हां सभिनी दोस्तनि खे हिन पिंडाल में अचण ते हलीकार कंदुसि ऐं आख़िर में मां असांजे प्यारो दोस्त गनीमत चांडिया जो जेको शेर लिखियल आहे उहो पढ़ी पंहिंजी जाइ वठंदुमि। उम्मीदें सर है जैसे तुम्हें आजाद देखेंगे, बदन मेरे वतन मेरे तुम्हें आजाद देखेंगे, लड़ेंगे हर सितमगर से सितम अपना सुनाकर हम, वतन मेरे बदन मेरे तुम्हें आजाद देखेंगे। ना रूठेगी बाद सबा और जश्न बहार होंगे अब, चमन मेरे वतन मेरे तुम्हें आजाद देखेंगे, मरेंगे खून देकर हम करेंगे लाल परचम को कफन मेरे वतन मेरे तुम्हें आजाद देखेंगे। किया जो देश भक्तों ने वो अब तक भी सलामत है, वतन मेरे तुम्हें आजाद देखेंगे, तुम्हें आजाद देखेंगे। जी